हिते आगाहियूं कराची जिले के सोल्जर बाज़ार में हथियारबंदनि जी फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया आहिनि। संदन लाश अस्पताल मुंतकिल कया विया आहिनि। आगाहियूं पिया कराची मां। कराची जे इलाइक़े सोल्जर बाज़ार में हथियारबंदनि जी फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया आहिनि। लाश अस्पताल मुंतकिल कया विया आहिनि। अहम ख़बर आहे अवां खे ॾियूं पिया कराची जे इलाइक़े सोल्जर बाज़ार में हथियारबंदनि जी फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया आहिनि। मारिजी वियलनि जा लाश अस्पताल मुंतकिल कया विया आहिनि। अहम ख़बर है अवां खे ॾियूं पिया कराची जे इलाइक़े सोल्जर बाज़ार में हथियारबंदनि जी फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया आहिनि। अहम ख़बर है अवां खे अपडेट कयूं पिया। मारिजी वियलनि जा लाश अस्पताल मुंतकिल कया विया आहिनि। अपडेट कयूं पिया। अहम ख़बर है कराची जे इलाइक़े सोल्जर बाज़ार में हथियारबंदनि जी फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया आहिनि। मारिजी वियलनि जा लाश अस्पताल मुंतकिल कया विया आहिनि। अहम ख़बर है अवां खे ॾियूं पिया कराची जे इलाइक़े सोल्जर बाज़ार में हथियारबंदनि जी फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया आहिनि। कराची में अवां खे अपडेट कयूं पिया। सोल्जर बाज़ार में हथियारबंदनि जी फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया आहिनि। तफ़सील वठंदासीं कराची मां महताब शर खां। महताब आगाह कजो। जी बिल्कुल बेशक सोल्जर बाज़ार में पीएसओ पंप जे वेझो फायरिंग दौरान जे नतीजे में जेके नामालूम माण्हू जेके मारिजी विया आहिनि उनखे एम्बुलेंस ज़रिए अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अञा ताईं सुञाणप नथी सघी आहे। तव्हांखे मां ॿुधाए छॾियां त सोल्जर बाज़ार में फायरिंग जे नतीजे में जेके 2 ॼणा फौत थी विया आहिनि। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई आहे। हिते जो लाश कानूनी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। पहिरीं नज़र जी जांच में जेको पियो अचे पुलिस तरफ़ां ॿुधाए पियो दुश्मनी जो वाक़ियो लॻे पियो जंहिंमें 2 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं उनखां का बि महिल ताईं माना फौरजी का तस्दीक नथी सघी आहे। पुलिस जो चवणु आहे त वाक़े वारे हंधि गोलियुनि जा खोखा ऐं कुझु सबूत जेके गॾु कया पिया आहिनि। पुलिस वाक़े जी हर रुख सां जांच करे पई ऐं जेका त जांच ख़बर पवंदी। ठीकु आहे महताब, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां।